अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह ताला जल्ले शानु शाला सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शर ईमान सां लॾाए, दुनिया में सुहणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं शलपाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर बतौर उनवान तिलावत कया आहिनि, इन्हनि अल्फाज़नि जे अंदरि अल्लाह अज़्ज़ व जल ईमान वारनि जे मोमिन पंहिंजे आसारनि, पंहिंजे अतवारनि, पंहिंजे इख़लाक़नि ऐं पंहिंजे उहिञाणनि सां सुञाता वेंदा आहिनि। उन निशानियुनि मंझां हिकु निशानी जंहिंखे ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी त ही मोमिन आहे। पुलिस जी ड्रेस पंहिंजी आहे, उहा उन्हनि जी निशानी आहे। रेंजर्स वारनि जी ड्रेस पंहिंजी आहे। उहा ड्रेस ॾिसी, उहा टोपी ॾिसी, उहो लांग बूट ॾिसी, उनजो बकल ॾिसी ख़बर पवंदी आहे त ही सिपाही आहे, ही फ़ौजी आहे, ही रेंजर्स वारो आहे। निशानियुनि सां तव्हां उन सां ॻाल्हायो न ॻाल्हायो, तव्हां उन्हनि खे सुञाणो या न सुञाणो, पर साम्हूं अची वेंदो त सुञाणप बि अची वेंदो त ही सिपाही आहे। नालो छा अथसि, ज़ात कहिड़ी अथसि, उहा पोइ जी ॻाल्हि आहे, पर उनजी अहमियत छा आहे, हैसियत छा आहे, इहो आहे केरु, उनखे उन निशानी सां तव्हां सुञाणी वठंदो। इन तरह सां मोमिननि जूं बि अल्लाह साईं जल शानू निशानियूं ठाहियूं आहिनि। उन्हनि निशानियुनि खे ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी त ही मोमिन थो अचे पियो। नालो कहिड़ो अथसि, ज़ात जो केरु आहे, क़ौम कबीलो कहिड़ो अथसि, उहा बात जी ॻाल्हि आहे, पर इहा निशानी, इहा सुञाण का घटि आहे जो ॾिसण सां माण्हू चवे त मोमिन आहे। इहा पहचान, इहा सुञाण घटि आहे जी। मोमिननि जूं निशानियूं घणियूं आहिनि, पर जेका कुरान मजीद जी आयत जो हिस्सो हिन फ़कीर तिलावत कयो, उन में मोमिननि जे निशानियुनि मंझां हिकिड़ी पक्की पुख़्ती निशानी अल्लाह से बयान फरमाई।
वह कहिड़ी व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून ऐं जो कुछ असां उन्हनि खे रोज़ी ॾिनी आहे उन मंझां ख़र्च कंदा आहिनि, ख़ैरात कंदा आहिनि अल्लाह जे नाले ते। अल्लाह जे ॾिने मंझां उहा उनजी पंहिंजी शइ न हूंदी यार, सभु कुझु अता रब जी आहे, दैन अल्लाह जी आहे। ॾिनो जेको कुझु मिलियो आहे तोखे, जॾहिं आयो हुए त छा खणी आयो हुए, केतिरी मिल्कियत हुई तो वटि त अंग ओढ़ण जे लाइ बि लीड़ न हुई, थिगड़ी पंहिंजे शर्मगाह ढकण जे लाइ बि तो वटि कपिड़ो न हुयो। जो कुछ मिलियो सो मुझे करीम रब ॾिनो। मिम्मा रज़क़नाहुम, असां ई तव्हांखे रिज़्क़ ॾियूं था, ये अल्लाह जी अता है। अज जेकॾहिं तूं मालदार आहीं, पैसे वारो आहीं, इज्जत वारो आहीं, कुर्सी वारो आहीं, इक़्तिदार वारो आहीं, कलम वारो आहीं, इल्म वारो आहीं, पहुच वारो आहीं, पंहिंजी हैसियत वारो आहीं, जेकी कुझु तो वटि आहे इहो सभु मूं रब जी तो वटि अता आहे। अल्लाह फरमाए थो त इहा मुंहिंजी सभु तोखे अता आहे। हाणे जेको मूं ॾिनो थमाए उन मज़ा मुंहिंजे नाले ते ॾे, मुंहिंजे नाले ते ख़र्च कर त मां अल्लाह बि तोसां राज़ी थियां। ऐं जेको अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे थो, ख़ैरात करे थो, साइल खे मंगते खे रब जे नाले ते ॾिए थो, इहा निशानी जंहिंमें ॾिसी सम्झ त इहो मोमिन, खुदा जे रस्ते में ॾियण वारो सम्झ त इहो मोमिन आहे। छो त पैसो हियांव जी पाड़ आहे। अॻे बि शायदि तव्हांखे ॿुधायो हुउमि, क़िबला साईं जन बयानु फरमाईंदा त हिकिड़े बुज़ुर्ग वटि हिकिड़ो माण्हू आयो, तोहफ़े में ॾंदण ॾिनईं, ॾंदण तोहफ़े में ॾिनई। ॿियो वरी आयो, उन रुपयो तोहफ़े में ॾिनो, त बुज़ुर्ग वरी उन रुपए वारे सां पहिरीं ख़ुशमराबाई कई। तो ॾंदण वारो दिलि में सोचे पियो यार सुन्नत मूं ॾिनी ऐं साईं वरी ख़ुशमराबाई पहिरीं हुन सां कई। दिल में सोचई त बुज़ुर्ग रोशन ज़मीर हुयो, उनजे दिल वारी ॻाल्हि सम्झी वियो। फरमाई त पुट तो ॾिनी आहे खपड़ जी पाड़, हुन ॾिनी आहे हियांव जी पाड़। पैसो कढण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जेको कढे थो अल्लाह जे रस्ते में, पंहिंजे ऐश आरामनि जे लाइ त हर को ख़र्च कंदो, पंहिंजे बच्चनि ते, पंहिंजे औलाद ते, पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ते हर को ख़र्च कंदो, पर अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे त सम्झ त इहो मोमिन। क्या मोमिन जी निशानी? या ईमानदार हुजण जी अलामत आहे। अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे थो, पोइ घणो या थोरो। ज़कात जे लाइ निसाब आहे, पर ख़ैरात जे लाइ को निसाब कोन्हे। ज़कात जे लाइ हद आहे, ख़ैरात जी का हद न आहे। ज़कात जे लाइ हुकूमत 40 पती 7.5 तोला सोन हुजे, 52 तोला चांदी जा हुजनि, पोइ तव्हां ते ज़कात फर्ज़ आहे। पर ख़ैरात जे लाइ को बि निसाब मिक़दार मुक़रर न आहे। जेकी कुझु मूं ॾिनो आहे व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून, जो कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे उन मज़ा असांजे रस्ते में ख़ैरात कंदा आहिनि। इहा उनजे मोमिन हुजण जी अलामत आहे, ईमानदार हुजण जी निशानी आहे। ऐं क़ुरान मजीद जे अंदर ग़ालिबन सूरह ज़ारियात जे अंदर आहे त रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुन मालूमुन लिस्साइल वल महरूम। उन्हनि जे मालनि में हक़ आहे, साइलनि जो यानी घुरण वारनि जो, ऐं उन्हनि जो जेकी महरूम आहिनि।
महरूमन जो ऐं साइलन जो हक़ आहे तव्हांजे मालन जे अंदर। ए मालन वारो, ए पैसे वारो, जो कुछ मूं रब तव्हांखे ॾिनो आ, तव्हां वटि जेको माल तव्हांजे हथनि में आ, इन में मूं रब हिकिड़ो हक़ रखायो आ कंहिंजो, जेकी तव्हां खां घुरनि था। साइल अची वियो, मंगतो अची वियो, तव्हां खां घुरे थो, त उनजो हक़ आ त उनखे ॾियो। ऐं महरूम वरी उनखे सॾिबो आ जेको घुरे न, पर तव्हां सम्झो था त ही वीचारो मोहताज आहे, ही ज़रूरतमंद आहे। हिकिड़ा पंहिंजी ज़रूरत ज़ाहिर करे वेहंदा आहिनि, घुरंदा आहिनि, पर हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जन खे हाजत हूंदी आहे, ज़रूरत हूंदी आहे, पर उहे हया जे करे घुरी न सघंदा आहिनि। इज़्ज़त नफ़्स जे करे उहे तलब करण पंहिंजे लाइ ऐब ऐं आर समझंदा आहिनि। रब फरमाए थो त इन्हनि जो बि तव्हांजे मालनि में हक़ आहे, ऐं घुरण वारनि जो बि तव्हांजे मालनि में हक़ आहे। जॾहिं को तव्हां खां घुरे त उन घुरंदड़ खे पंहिंजे अताउनि खां ख़ाली न मोटाईंदा कयो। घुरंदड़ खे ख़ाली न वराईंदा कयो। साइल खे ख़ाली न वराईंदा कयो। साइल खे ख़ाली न वराईंदा कयो। फ़कीरो, भाइरो, साइल खे ख़ाली न वराईंदा कयो। तव्हां समझी मुंहिंजी ॻाल्हि? इमाम तबरानी रिवायत आंदी आहे, हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था, अन्नहु समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मलऊनुन मन सअल बिवजहिल्लाह। साईं फरमाइनि था उहो माण्हू लानती आहे, उहो माण्हू लानती आहे जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां पैसो घुरे। इहो माण्हू लानती आहे जेको अल्लाह जो नालो वठी ऐं माण्हुनि खां पैसो या दुनिया जी शइ तलब करे, नालो अल्लाह जो इस्तेमाल करे। जीअं मंगता ही साइल जेके पिनंदा वतन था, छा चवंदा आहिनि? बाबा ॾियो अल्लाह जे नाले ते। छा चवंदा आहिनि? छा अल्लाह जो नालो उनजी अहमियत तो वटि इहा आहे जो हिकिड़े टके ऐं पैसे जे लाइ मुंहिंजे रब जो नालो थो इस्तेमाल करी? मुझे कायनात जो खालिक ऐं मालिक रब उनजे नाले खे टके ऐं पैसे जे लाइ इस्तेमाल करण वारो चओ त मदीने वारे फरमायो त इन ते अल्लाह जी लानत, जो लानती आहे। ऐं साईं फरमाइनि था वमलऊनुन मन सुइल बिवजहिल्लाह सुम्मा मन साइलहु मा लम यसअल हुजरा। साईं फरमाइनि था त इन खां वधीक लानती माण्हू उहो आहे जंहिंखां अल्लाह जे नाले ते का शइ घुरी वञे ऐं उनखे इनकार करे छॾे। हिकिड़ो त लानती उहो आहे जंहिं तव्हां खां अचे ख़ुदा जे नाले ते पैसो घुरियो, पर जॾहिं तव्हां खां घुर कई, सवाल करे वेठो ऐं नालो रब जो खणी आयो, तव्हांजे मालिक, तव्हांजे ख़ालिक, तव्हांखे ॾियण वारे रब जो कुझु तव्हांखे मिलियो आहे, जंहिं रब ॾिनो आहे, उन मालिक जो नालो तव्हां वटि खणी आयो ऐं तव्हां उनखे ईअं चयो बूथ चिबो करे, फ़कीर हल हल माफ़ कजांइ, खुलो कोन्हे को, तव्हां उनखे ख़ाली मोटाए छॾियो। साईं फरमाइनि था इहो बि लानत जो हक़दार आहे। इहो लानती इंसान आहे जेको अल्लाह जे नाले खे ख़ाली मोटाए छॾे। मालम यसअल हुजरा, हाँ जेको गंदी शइ अचे घुरे अल्लाह जे नाले ते, उन खे जेकॾहिं ख़ाली मोटायो त तव्हां ते लानत न आहे, तव्हां ते को बि मयार न आहे। जेका गैर शरई, गैर फितरी, गैर इंसानी या ग़लत कम तव्हां खां अल्लाह जे नाले ते घुरे त तव्हां उनखे जेकॾहिं ख़ाली मोटायो था त तव्हां ते का मयार कान्हे। मसलन हिकिड़ो माण्हू अचे तव्हांखे चवे अबा अल्लाह जे वास्ते मूंखे हे चर्स जो ज़रूरत वठी ॾिजांइ, अबा मां मरां थो वारो कजांइ मूंखे को हीरोइन जो वज़न वठी ॾे अल्लाह जे नाले ते।
मूंखे इहा शइ वठी ॾे, हराम शइ आहे, नाजाइज़ शइ आहे, ऐं उहा अलाह जे नाले ते घुरे, तव्हां इनकार करे छॾियो त मां न ॾींदोसांइ, इहा शइ न वठी ॾींदोसांइ, तव्हां ते को गुनाह कोन्हे। पुटु तव्हां सम्झी या न सम्झी ॻाल्हि? सिगरेट वठी ॾे, अलाह जे नाले ते सिगरेट वठी ॾे, बसि इन में तव्हां सम्झी वञो त जेका गैर शरई नाजाइज़ शइ आहे उहा तव्हां खां तलब करे अलाह जे नाले सां, या मसलन को माण्हू तव्हां वटि कसम खणी अचे, क़ुरान खणी अचे, मेड़ खणी अचे, न्याणियूं वठी अचे, नंग वठी अचे, उनखे ख़ाली न मोटायो। पर जेकॾहिं तव्हां वटि अहिड़े मक़सद जे लाइ भली न्याणी वठी आयो, सैयद वठी आयो, क़ुरान खणी आयो, पर कमु ग़लति आहे, इनखे इनकार करे छॾियो, तव्हांजे मथां को बि ॾोह न आहे। मसलो समझी छॾियो, या ते लिखी छॾियो। माण्हू भुलिजी पवंदा आहिनि, माण्हू मुंझी पवंदा आहिनि, साईं सैयद तॾे ते अची वियो आहे, कमु त बराबरि ग़लति आहे, कमु त बराबरि नाजाइज़ आहे, पर क़ुरान मेड़ अची वियो आहे, अलाह जो नालो मेड़ अची वियो आहे, कीअं ख़ाली मोटायां? अहिड़े कम में जे मोटाए छॾी तो ते को बि गुनाह न आहे। हाँ, को ॾुतड़ियल माण्हू आहे, को जाइज़ कमु खणी आयो आहे, को मजबूर आहे, को मकहूर आहे, को वीचारो पंहिंजे कंहिं मुश्किल में आहे, जेकॾहिं उहो तो वटि अलाह जो नालो खणी अचे, मेड़ खणी अचे, त उनखे ख़ाली न मोटाए, उनजी मुराद पूरी कर, अलाह तुंहिंजूं मुरादूं पूरियूं करे छॾी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे, हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह मुंहिंजा मुर्शिद करीम, अलाह जूं किरोड़े रहमतूं संदन मज़ार ते, हिकिड़े ॻोठ में विया, उहो सॼे ॻोठ में मस्जिद कोन हुई, मस्जिद न हुई सॼे ॻोठ में, ऐं उहे कुतनि जा शौक़ीन, ऐं बछ जेका थींदी आहे इहो, ऐं कुकड़नि जी मेल, इन्हनि जा शौक़ीन हुया, ऐं सॼो ॻोठ बेदीन हुयो। जॾहिं अल्लाह जे वलीअ जा कदम लॻा, रंग मटिजी विया, रंग मटिजी विया, ढंग मटिजी विया, सूरतूं मटिजी वियूं, सीरतूं मटिजी वियूं, निगाहे वली में ये तासीर देखी, अरे बदलती हजारों की तकदीर। उन जाइ ते जिते उन्हनि जो ओतारो ऐं मकान ठहियल हुयो, मकान ड्राहे उते मस्जिद ठाहियूं। उन ॻोठ में मर्द औरतूं सभु निमाज़ी थी विया। उन्हनि जो पुराणो पीर हो सैयद, सलाईंदो सैयद हो, पोइ वला आलम केरु हुयो, उहो उनखे जो ख़बर पई त सॼो ॻोठ जेके मुंहिंजा मुरीद हुया, हे गफ़ारी थी विया। उहो क़ुरान बि खयईं, ऐं पंहिंजी माउ सैयदज़ादी, पंहिंजी जीजल माउ, उहा बि वरितईं, मेड़ खणी आयो, चई त तव्हां इन पीर साहिब किबला साईं जे नाले चई इन खे हेॾे अचणु न ॾियो, मां तव्हांजो मुर्शिद सदाईं असुल खां वठी अबे ॾाॾे तव्हां असांजा मुरीद, हाणे तव्हां वरी एॾे वञी इन जा मुरीद थिया आहियो, तंहिंजे करे तव्हां इहा वाट छॾियो, जीअं तव्हां असांजा मुरीद हुयो तीअं असांजा मुरीद रहो, असां तो वटि मेड़ क़ुरान बि खणी आयो आहियां, ऐं अम्मा सैयदाणी बि मेड़ वठी आया। साईं बहराड़ी जा माण्हू, अणपढ़िया माण्हू ॾकनि पिया त सैयद वरी बीबी साइण, वरी साईं मुंहिंजा क़ुरान, अलाए छा थींदो। उन्हनि खे तरसायूं, उन्हनि खे इज़त मान ॾिनो, पोइ उन्हनि हिकिड़ो माण्हू जेको सेबतो हुयो मोकिलियो साईं जन वटि, कि भला हाणे असां त मुंझी पिया आहियूं, त हाणे असां छा कयूं? वॾो सैयद आयो आहे, क़ुरान मेड़ आयो आहे, ऐं चवनि था त तव्हांजे नाले चवंदा इहो हिते न अचे, न को इहा जेका पचार तव्हां दीन वारी इहा छॾियो, जेको रस्तो पहिरियों हुयो उन रस्ते ते हलो। हाणे साईं असांखे ॿुधायो त शरीयत छा थी चवे, दीन छा थो चवे, असां सैयद जी मेड़ क़ुरान मेड़ अची वियो आहे, अलाह जो नालो अची वियो आहे, छा कयूं? पोइ हज़रत क़िबला आलम जन उनखे क़ुरान ऐं हदीस मंझा सम्झायो, पाण फरमायूं त पुट तव्हां अॻ में छा हुयो? चईसीं असां कुता
काहींदा हुआसीं, रिछ कुतनि जी बछ कराईंदा हुआसीं, कुकड़नि जी मेल कराईंदा हुआसीं, बेदीनी बेहयाई हुई, असांजे ॻोठ में मस्जिद न हुई, असां जो शराब ज़िना बेहयाई जा कम हुया। पाण फरमायूं भला जेकॾहिं तव्हां असां सां निस्बत जोड़ी आहे त हाणे चईसीं हाणे निमाज़ आहे, तहजुद निमाज़ आहे, असांजा नंढा वॾा ज़िक्र कनि था, ॾाढ़ियूं अची वियूं आहिनि, पटका अची विया आहिनि, अलाह जी तवार आहे, असांजे घर घर में ज़िक्र जी तवार आहे। पाण फरमायूं त हाणे इहो जेको तव्हां वटि पीर आयो आहे न, इहो तव्हां वटि मेड़ इन जे लाइ खणी आयो आहे त वरी तव्हां कुता वञी छिकियो, वरी तव्हां रिछ कुतनि जी बछ करायो, वरी तव्हां उहे कुकड़नि जूं मेलूं करायो, वरी तव्हां उहे उन मस्जिद खे आबाद करण जे बजाय वञी मकान आबाद कयो। छा तव्हां इन ॻाल्हि में राज़ी आहियो त अल्लाह जे दीन खे छॾे, मुस्तफ़ा जी शरीयत ऐं सुन्नत खे छॾे तव्हां हिकिड़े बेदीन, हिकिड़े गुमराह, हिकिड़े बदमज़हब माण्हू जे पुठियां लॻो? तव्हां बिल्कुलु न डिजो। इहो मेड़ या इहो क़ुरान जो अचणु तव्हांखे को नुक़सान कोन थींदो। क़ुरान ख़ुदि चवे थो दीन ते हलो, शरीयत ख़ुदि चवे थी। क़ुरान जेको मेड़ तव्हां वटि खणी आया आहिनि, जेको नालो मेड़ खणी आया आहिनि, या सैयद जंहिंजी आल सदाइनि था, उन नबी सुणे जो फरमान आहे त मुंहिंजे दीन ते अमल कयो। घबरायो न, को गुनाह न थींदो तव्हांखे। हाँ, सैयद सदाए थो, उनखे ॾन ॾियोसि, इज़त ॾियोसि, उनखे मान ॾियो, बीबी साण खे पोती पारायो, उनजी इज़त ख़िदमत भली कयो, पर चओ त असां तुंहिंजे नाने जंहिंजो औलाद सदाईंदो उन जे दीन खे न छॾींदासीं, उन सुन्नत शरीयत वारी वाट खे न छॾींदासीं। तोखे ॾनु खपे सो ॾनु ॾींदासीं, ॾनु खपे तोखे ॾनु ॾींदासीं। बाक़ी जेको दीन वारो रस्तो वरतो सो सो तुंहिंजे मेड़ जे अचण सां, क़ुरान या सैयद ज़ादी अचण सां असां उहो दीन वारो रस्तो न छॾींदासीं। जेकॾहिं तोखे ॻाल्हि वणे थी त ईंदो कर, जेकॾहिं न अची त तुंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी इन मेड़ जे करे असां नबी जे दीन खे हाणे न छॾींदासीं। भई इहा भला कहिड़ी फज़ीलत आहे जो कॾहिं को माण्हू मेड़ खणी अचे कंहिं गुनाह जे कम जे लाइ, त पोइ उहा मेड़ मंझबी छा? के बेहयाई जे कम जे लाइ मेड़ खणी अचे त उहा मंझबी छा? अल्लाह जो नालो वठी कंहिं बद कम जे लाइ अचे त उहा ॻाल्हि का मंझबी छा? न मुंहिंजा दोस्तो, जेका अल्लाह जो नालो अचे, ख़ैर ख़ैरात वठे, या मेड़ अचे, या तव्हां वटि कंहिं शइ जी तलब ऐं सवाल खणी अचे, ॾिसो त घुरे छा थो। जेकॾहिं जाइज़ शइ घुरे थो त उनखे ख़ाली न मोटायो, साइल खे ख़ाली न मोटायो, छो त साइल खे ख़ाली मोटाइण वारे ते अल्लाह जी लानत वसंदी। ऐं साईं फरमाइनि था, मां ॾिसो वरी हदीस थो पढ़ां, मलऊनुन मन सुइल बिवजहिल्लाह सुम्मा मना साइलहु मा लम यसअल हुजरा। ए मालम यसल अमरन कबीहन ला यलीक। एड़ो गलत कम, नाजायज कम, गैर शरई कम घुरे तो जेको शरीयत में जायज ही ना है। एड़ी मेड़ खणी अचे त न उनखे खाली मोटायो, तव्हां ते को गुनाह कोन थी। पुट तव्हां ॻाल्हि समझी या न समझी? मसलो ज़हन में वेठो या न वेठो? ऐं ॿी हदीस आहे, इमाम अबू दाऊद, सुनन नसाई, सही इब्न हिब्बान, इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में इहा रिवायत आंदी आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा रिवायत फरमाए थो, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इस्तआज़ बिल्लाह फअईज़ूह। जेको अल्लाह जे वास्ते तव्हां वटि मेड़ अचे पवे, साम पवे, तव्हां खां पनाह वठे त उनखे पनाह ॾींदा कयो। अल्लाह जे नाले ते थींदो आहे न, बिरादरियुनि में, क़ौमुनि में, कबीलनि में मसाइल थी पवंदा आहिनि, पोइ को तव्हां वटि अचे, साम पवे, पनाह वठे त उनखे पनाह ॾींदा कयो। जॾहिं अल्लाह जो नालो वठी तव्हांजे तॾे ते अचे, साम पवे, त उहा साम न मोटाईंदा कयो। साईं फरमाइनि था, वमन सअल बिल्लाह फअतूह। जेको अल्लाह वास्ते तव्हां खां घुरे
उनखे ॾींदा कयो। अल्लाह वास्ते तलब करे कहिड़ी शइ घुरे थो, एसी ताईं जो का नंढड़ी मामूली शइ हुजे त बि उहा न रोकियो, का वॾी शइ घुरे त बि न रोकियो। जेकॾहिं तव्हांजे वस में हुजे उहा शइ ॾियण त ॾींदा कयो। उन साइल खे न ॾिसो, पर ॾिसो त नालो कंहिंजो वठी आयो, जंहिंजो नालो वठी आयो आहे उन नाले खे सुञाणो। भली को भले घोड़े ते चढ़ी अचे, भले घोड़े ते चढ़ी अचे, तव्हां खां घुरे थो, नालो अल्लाह जो वठी आयो आहे, त तव्हां उनखे ख़ाली न मोटाईंदा कयो। सुभान अल्लाह, कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी तालीम तां। वमन दाअकुम फअजीबूहु, जेको तव्हांखे दावत ॾिए उहा दावत क़बूल कंदा कयो। जेको दावत ॾिए उहा दावत क़बूल कंदा कयो। हाँ, अहिड़ी दावत जेका गैर शरई हुजे, हराम हुजे, नाजायज़ हुजे, त अहिड़ी दावत क़बूल करण शरअन जायज़ न आहे। मसलन हिकिड़ी अहिड़ी दावत ते तव्हांखे सॾु मिलियो आहे, तव्हांखे ख़बर आहे त दस्तरखान ते विस्की हूंदी, शराब हूंदो, मवाला मवाला गॾु थींदा, भंग जी चमनी ऐं पंहिंजो प्याली हूंदी, अहिड़ी दावत क़बूल न कयो, तव्हां ते को बि गुनाह न आहे। पर जेकॾहिं तव्हांखे जबल जे मथां को दावत ॾिए त बि वञो। सुभान अल्लाह। वमन दाअकुम फअजीबूहु, जेको तव्हांखे दावत ॾिए तव्हां उनजी दावत खे क़बूल कयो। वमन सना इलैकुम मारूफन फकाफिऊ, जेको तव्हां सां चङाई करे, जेको तव्हां सां एहसान करे, जेको तव्हां सां नेकी करे, त पोइ तव्हां बि उन जी नेकी जे बदिले में उन सां नेकी कंदा कयो। जेको चङाई करे उन सां चङाई कंदा कयो। जेको तव्हां सां भलो हले तव्हां बि उन सां भलो हलंदा कयो। जेको तव्हांखे पाणी पियारे तव्हां उनखे शरबत पियारींदा कयो। जेको तव्हांखे मानी खाराए, दाल खाराए, तव्हां कुकड़ खाराए छॾियोसि। वमन सना इलैकुम मारूफा, जेको चङाई नेकाई तव्हां सां करे थो, फकाफिऊहु, उनजी मुकाफ़िया कयो। फइलम तजदू मा तुकाफिऊहु फदऊ लहू हत्ता तरो अन्नकुम कद काफअतुमूहु। साईं फरमाइनि था, पर हिन हिकिड़े माण्हू तव्हां सां अहिड़ो एहसान कयो आहे, अहिड़ो थोरो कयो आहे, जो तव्हां उनजो बदिलो ॾेई नथा सघो, उनजो थोरो तव्हां लाहे नथा सघो। हाणे छा कंदो? हाणे तव्हां उनजे हक़ में दुआ घुरो। जंहिं चङाई कई आहे उन जे हक़ में दुआ घुरो, पर घुरंदा रहो, घुरंदा रहो, घुरंदा रहो, जेसीं ताईं तव्हांजी दिलि चवे त मूं इन जो थोरो लाहे छॾियो। पुट, हीअ ॻाल्हि ॾाढी अहम आहे, जेका तव्हांखे ज़िंदगी जे हर मोड़ ते फ़ाइदो ॾींदी। रोज़मर्रा तव्हांखे इहा शइ पेश अचणी आहे, फ़क़ीरो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा बचो, इहा ॻाल्हि तव्हांखे यादि रखणी आहे, पंहिंजे अमली ज़िंदगी में अपनाइणो आहे। इहो इंसानियत जो आला गुण आहे। इंसान फ़क़ीरी जो आला गुण आहे। जेको तव्हां सां चङाई करे तव्हां उन सां चङाई कयो। जेको एहसान करे उन सां एहसान करियो। जेको तव्हां सां नेकी करे उन सां नेकी कयो। इहो माण्हू केॾो न बेवड़ो चइबो, जेको हिकिड़ो करे चङाई, हे वरी उन सां मदाई करे, पोइ चङाई करे तूं उन सां मदाई करी। इहा इंसानियत चइबी, इहो माण्हूपाई चइबी। इहो माण्हू ई न आहे, इंसान ई न आहे जेको चङाई करण वारे सां बुराई करे। चङाई करण वारे सां चङाई करण, इहो इंसानियत जो ज़ेवर आहे। जी औरत खे ज़ेवर पाराइबा आहे न, केॾी सुहिणी थी पवंदी आहे। जी औरत सुहिणी हुजे, वरी ज़ेवर पाए, ॻह पाए, त ॻह पाइण सां वधीक सुहिणी थी पवंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां फ़क़ीर हूं ई सुहिणा आहियो।
पर हे फकीरी जा गह हिन जेके तव्हांखे मां पारायां थो। फकीरी जा गह। हाँ तव्हां चंगाई करण वारे सां वधीक चंगाई कयो, एहसान करण वारे सां वधीक एहसान कयो। इन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो? दिलुनि में मुहब्बतूं पैदा थींदियूं, नफ़रतूं ख़त्म थींदियूं, वेछा मेटबा कुर्बतूं वधंदियूं, प्यार वधंदा, मुहब्बतूं वधंदियूं ऐं हिक ॿिए जे लाइ एहसासात चङा पैदा थींदा। कौमुनि में, कबीलनि में, दोस्तियुनि में, बिरादरियुनि में ॻंढापा ॻंढबा ऐं हिकिड़ो माहौल मिठाई वारो बणिजी पवंदो। समझो था? माहौल मिठाई वारो। भला ॿियो कुझु न आहे, कुझु बि न आहे, तव्हां हुनजो बदिलो नथा ॾेई सघो। हुन अहिड़ो एहसान कयो आहे जेको तव्हां लाहे नथा सघो। अहिड़ी तव्हां सां चङाई कयईं जेका हाणे मिसरनि कंहिं माण्हू तव्हांखे दावत कई, तव्हांखे तौफ़ीक़ आहे, हुनखे दावत करे सघो था। हुन तव्हांखे खारायो, तव्हां हुनखे खाराए छॾियो। समझो था? पर हिकिड़ो माण्हू आहे जंहिं तव्हां सां अहिड़ो एहसान कयो जेको लाहे ई नथा सघो। मिसलन को माण्हू आयो तोखे चई हल त तोखे मदीने थो मोकिलियो, तव्हांखे यकीन न पियो अचे त यार हे मूंखे मदीने मोकिलींदो। हुन पंहिंजे खीसे मां पैसा कढी 50,000 या 70,000 तव्हांखे ॾिना। हाणे तव्हां मदीने शरीफ़ जी हाज़िरी भरे आयो। हाणे इहो अहिड़ो एहसान आहे जो तव्हां वटि 70,000 किथों ईंदा जो हुनखे ॾींदो टिकट? नथा ॾेई सघो न। साईं फरमाइनि था जॾहिं अहिड़ो एहसान तव्हांजे मथां थी वञे त पोइ छा कयो? जो उन वक़्त में तव्हां फदउ लहू, उनजे हक़ में दुआ करो, उनजे हक़ में दुआ घुरो, घुरंदा रहो, घुरंदा रहो हत्ता तरो अन्नकुम कद काफअतुमूहु। ऐसी ताईं दुआ घुरंदा रहो जेसि ताईं तव्हांजी दिलि गवाही ॾिए त तव्हां हुनजो थोरो लाहे छॾियो। सुभान अल्लाह। कॾहिं कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा इंसान मिलंदा आहिनि जन जो दुआऊं ॾेई ॾेई बि माण्हू उन्हनि जो थोरो न चुकाए सघंदो आहे। केतिरियूं दुआऊं ॾिए, केतिरा एहसाननि जा बदिला ॾिए, न बदिलो ॾेई सघे, न दुआउनि सां मुकाफ़ियत करे सघे। लख दुआऊं घुरे पर दिलि नथी मञे त मूं हुनजो थोरो लाहे चुको हुजां। जीअं अबू, जीअं तव्हांजी जीजल अम्मा, जीअं तव्हांजो मुर्शिद, जेका मुर्शिद असांखे प्यार जी सुती प्यारी आहे, जेको इश्क़ रसूल जो जाम प्यारियो आहे। छा असां हुनजो बदिलो ॾेई सघूं था? छा हुनजे एहसान जो बदिलो ॾेई सघूं था? नज़रानो ॾियूं, छा हुनजो थोरो लाहे सघंदासीं? कपिड़ा वठी ॾियूं, छा हुनजो थोरो लाहे सघंदासीं? असां हुनखे लख रुपया ॾियूं, छा हुनजो थोरो लाहे सघंदासीं? पर असां दुआऊं घुरूं, घुरी 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 सॼी राति दुआऊं घुरूं, पर थोरो लाहे सघंदासीं? दिलि नथी मञे त को पीर जो थोरो लाहे चुकायूं। पोइ उन जे लाइ दुआ घुरंदा रहो, घुरंदा रहो, घुरंदा रहो जेसीं जेरायो। पंहिंजे अबे जे लाइ, पंहिंजे अमड़ जे लाइ, पंहिंजे प्यार वारनि माण्हुनि जे लाइ। मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में जंहिं बि माण्हू मूं ते थोरो कयो आहे, मूं हुनजो थोरो लाहे छॾियो। मदीने वारे साईं जा लफ़्ज़ आहिनि। ॿुधो फ़कीरो, कंहिंजा लफ़्ज़ आहिनि? लजपाल नबी जा। साईं फरमाइनि था जंहिं बि ज़िंदगी में मूं ते थोरो कयो आहे, हर हिक जो मूं थोरो लाहे छॾियो। ऐसी ताईं जो अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक हो, पर रईसुल मुनाफ़िकीन हुयो, मुनाफ़िकनि जो चङो मुड़ुसु। सॼी ज़िंदगी महबूबनि खे ॾुखायईं, सॼी ज़िंदगी दुश्मनियूं कयईं। पर हुज़ूर जन जो चाचो जॾहिं वफ़ात करे वियो त इन मुनाफ़िक पंहिंजी कमीस लाहे हुज़ूर जे चाचे खे ॾिनी। मदीने वारे साईं जे चाचे खे इन अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िकनि जे चङे मुड़ुस साईं जन जे चाचे खे पंहिंजी कमीस, पंहिंजो कुर्तो लाहे ॾिनो। पोइ जेॾीमहिल
उन मुनाफिक जे मरण जो टाइम आयो तो उन जो पुट जो को वो वरी सच्चो मोमिन हुयो। हबीबन वटि आयो, या रसूल अल्लाह मुझो पीउ आ बराबर समझा तो मुनाफिक आ पर हाणे मरण ते अची वियो आ, या रसूल अल्लाह दिल थी चवे त तव्हां पंहिंजो कुर्तो ॾियो त मां पंहिंजे पीउ खे कफन में ॾियां, मन तव्हां जे कुर्ते जे सदके उन जी मग़फ़िरत थी। हबीबन करीमन पंहिंजे जिस्म पाक जो कुर्तो मुबारक उन मुनाफिक उन दुश्मन जे लाइ लाहे ॾिनो। पोइ कंहिं पुछो त या रसूल अल्लाह ही त सॼी उमिरि दुश्मन रहियो तव्हां इन खे कुर्तो ॾिनो? पाण फरमाए त इन जो हिकिड़ो मूं ते थोरो रहियल हुयो जो इन मुंहिंजे चाचे खे कमीस पाराई हुई ऐं मूं सोचो पे त इन मुनाफिक जो मूं ते थोरो रहियल हुजे मता क़यामत जे ॾियारे मुतालबो करे, या रसूल अल्लाह तुंहिंजे चाचे खे मूं कमीस ढकाई तंहिंजे करे इहो मुतालबो इन जो मूं ते बाक़ी न रहे, तंहिंजे करे मूं पंहिंजी कमीस उन खे पाराई। पुट ॻाल्हि सम्झो था? साईं फरमाइनि था त हर माण्हू जो मूं थोरो लाहे छॾियो पर अबू बकर सिद्दीक जो थोरा मां न लाहे सघियो आहियां। सिद्दीक अकबर जा थोरा मां मुहम्मद लाहे न सघियो आहियां। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह पाण अबू बकर जा थोरा लाहींदो। पुट जेको एहसान करे थो मदीने वारे साईं जो ॾिस छा ज़िंदगी मुबारक जो तरीक़ो हुयो। अंसारनि हुजूर जे सहाबन खे पनाह ॾिनी जेके मुहाजिर हिजरत करे आया त अंसारनि उन्हनि खे पंहिंजा प्लाट ॾिना, पंहिंजा घर ॾिना, पंहिंजूं जायूं ॾिनियूं, उन्हनि खे मुसाफ़िरनि परदेसियुनि खे मदद कयूं, हर तरह सां उन्हनि जी नुसरत कयूं। पोइ मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सभिनी अंसारनि सां एहसान कया, सभिनी जा थोरा लाथऊं। जंहिं जंहिं हुजूर सां छा एहसान थी सघंदो पर हुजूर जे सहाबन सां जेके एहसान कयूं, हुजूर त ख़ुदि मोहसिन काइनात आहिनि। सॼी उम्मत गॾिजी कोशिश करे त हुजूर जो थोरो लाहियूं त हिकिड़ो थोरो नबी जो असां लाहे नथा सघूं। सम्झो था? पोइ उन महबूब जे थोरनि लाहे नथा सघूं त ॻाईंदासीं त सही न, लाहे नथा सघूं त ॻाईंदासीं त सही न। पोइ उन ॻाइण जे लाइ अलाह ताला असांखे हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे, नबी जे थोरनि लाहिण जे लाइ ॻाइण जे लाइ हिकिड़ो रस्तो असांखे रब ॾिनो आहे। कहिड़ो? दुरूद ऐं सलाम जो। जे मुंहिंजे नबी जो एहसान पाण ते सम्झो था थोरो लाहे न सघंदो पोइ सॼी ज़िंदगी नबी ते सलात पढ़ंदा रहो, सलात पढ़ंदा रहो, दुरूद पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद बिअदद क़त्रिल अमतार व बिअदद औराकिल अशजार। या अल्लाह मुंहिंजे महबूब मदीने वारे ते एतिरियूं रहमतूं मोकिल जेतिरा आसमान जा फुड़ा आहिनि, एतिरियूं रहमतूं मोकिल जेतिरा वणनि जा पन आहिनि, एतिरियूं रहमतूं मोकिल जेतिरी समुंड जी झग आहे, एतिरियूं रहमतूं मोकिल जेतिरा वारी जा ज़रा आहिनि। उम्मत हुजूर जा थोरा लाहे नथी सघे पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी अमली ज़िंदगी में पंहिंजे असहाबनि ते जन थोरा कया, उन्हनि जा थोरा बि लाथो। एसी ताईं जो जॾहिं मक्को फतह थियो, मक्को फतह थियो ऐं हुजूर जन जो अबाणो शहर हुयो, मक्के जो शहर जंहिंमें साईं जन 53 साल रहिया हुया। ॾाॾाणो शहर, अबाणो शहर, नंढपिण उते गुज़री, हुजूर जन जी जवानी उते गुज़री। मदीने वारे साईं जो अबाणा कख हर कंहिंखे वणंदा आहिनि। पुट भली तव्हांजो ॻोठु खणी हिकिड़ो सादो सूदो हुजे पर तांघ लॻी पई हूंदी आहे पंहिंजे वतन जी। मारी वेचारी के उमिरि जा माड़ियूं बंगला हुया त बि चए पई त उहे कखा अबाणा अबाणा झूपड़ा मलीर वारा मूंखां विसरनि नथा।
समझो था तो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के मक्के जे शहर से वडो प्यार हुयो। जेरी मल हुजूर जन के हिजरत जो हुक्म मिलियो तो शहर मक्का मां निकता तो हिय मक्के के डिठो। मक्के जो शहर, मक्के जो जायूं ए माड़ियों दिसी दिसी मुझे हबीबन जे अखियुनि में लुढ़क पई है। ज़ार ज़ार रुना। फरमायूं त हे मक्के जा शहर, तू मुखे ॾाढो प्यारो आहीं। दिल नथी चवे त तोखे छॾे निकरां, पर अल्लाह जो हुकुम आहे। अबाणे वतन खे छॾण मदीने वारे साईं जे पाक अखियुनि में लुढ़क वही आया। ऐं हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जी मोहब्बत या भी ईमान जो जुज़ो थव। पंहिंजे वतन सां, पंहिंजी सोहणी धरती सिंध सां मोहब्बत रखो था। सिंध धरती सां, सिंध असांजी जीजल अम्मा धरती आहे, उन सां जेकॾहिं मोहब्बत रखो था त इहा मोहब्बत रखण भी ईमान जो हिस्सो। जॾहिं मक्के जो शहर फतह थियो, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम 10,000 लश्कर वठी आया। मक्के जो शहर फतह थी वियो। अबाणा कख हुजूर जन जॾहिं पहुता तो हुजूर जन जी हिकड़ी भाइटी हुई, सौट हुई, हजरत सैयदना अमीर हमज़े जी न्याणी हुई, बीबी उमा महनालोस। उहा जेॾीमहिल हुजूर जन आया तो उहा नंढड़ी न्याणी हुजूर जन के सॾु करे ऐं रोंदी हुजूर जे पुठियों डुकी। तो हदीस में अचे तो हुजूर जन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उन नंढड़ी न्याणी जे रोअण ते हुजूर जन बि रोई वेठा ऐं उनखे पंहिंजे शफ़क़त जे आगोश में वरितो। जॾहिं शहर मक्को फतह थी वियो, हाणे अंसारनि खे वठी दिलि में ख़्याल थियो त हुजूर जो अबाणो शहर आहे, शायदि मतां हिते रही पवनि, असांजे मदीने ॾे न मोटी हलनि। पोइ उन्हनि जा निमाणा चेहरा, हुजूर जे जुदाई जो तसव्वुर उन्हनि जे अखियुनि में लुढ़क अची विया। त मदीने वारे साईं फरमायो त अंसारो, तव्हां छो अफ़सुरदा ऐं ग़मज़दा आहियो? या रसूल अल्लाह, असांखे ख़ौफ़ थी पियो आहे त मतां तव्हां पंहिंजे अबाणे वतन में रही पओ ऐं असां सां गॾु मोटी न हलो, ऐं असां अकेला मोटूं। गॾिजी आया आहियूं तव्हां सां, वरी मोटूं त अकेला मोटूं। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त हे अंसारो, तव्हां मुंहिंजे मुहाजिरनि खे पनाह ॾिनी हुई, मुंहिंजे सहाबनि ते तव्हां एहसान कया हुया, मां तव्हांजे एहसाननि खे कॾहिं बि न विसारींदुसि। मां तव्हां सां गॾिजी हलंदुसि। भली मक्को फतह थियो आहे, पर मां मक्के में न रहंदुसि। अंसारो, तव्हां सां गॾु रहंदुसि, तव्हां सां जीअंदुसि। मुंहिंजी मज़ार बि तव्हां वटि मदीने में थींदी। ऐं जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े में उथंदुसि त तव्हां अंसारनि सां गॾिजी उथंदुसि। सुभान अल्लाह। इहा तालीम हुई जेका मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे ॾिनी। मुंहिंजा दोस्तो, अॼु के केतिरा माण्हू आहिनि बेवड़ा आहिनि, बेगुणा आहिनि, जेकी एहसान विसारे वेहनि था, थोरा विसारे वेहनि था। जंहिं दर तां एहसान थिया उहे दर छॾे ॾियनि था। मुंहिंजा दोस्तो, इहो फ़क़ीर त न आहे, पर इन में इंसानियत बि न आहे जेको पंहिंजे मोहसिन जो दर छॾे। पुट, तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? जेको बि तव्हां सां एहसान करे, उन जो बदिलो एहसान जो एहसान सां ॾींदा कयो। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। एहसान जो ॿियो बदिलो ई न आहे सवाइ एहसान जी। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या प्यारा दोस्तो, अचो हिकु निराली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जी दरबार लगी पई हुई। सुभान अल्लाह।
दरबार केड़ी सोहनी दरबार। महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना, महफिल हसीन तू हित मीर पीर के नाणे बिना विकाना, महफिल हसीन तुझी। सुभान अल्लाह। इन महफिल में हजरत अब्दुल्ला बिन अब्बास वेठो, वो रिवायत तो करे तो मां जो वेठो जेको मंजर ॾिठुम छा ॾिठुम। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अला उखबिरुकुम बिशर्रिन नास। ओए ने क्यों था छाचे बुधी हां ये वेठो जो भंग जो कुंडो पी आयो। साईं फरमाइन था अला उखबिरुकुम बिशर्रिन नास, तव्हांखे ॿुधायां त माण्हुनि में सभिनी खां बुछड़े में बुछड़ो माण्हू केरु ॿुधायां। तव्हां चवंदो शराबी बुछड़ो, ज़ानी बुछड़ो, बदकिरदार माण्हू, चोर माण्हू, ये बुछड़ा आहिनि, ये चङा न आहिनि। पर बुछड़नि में बुछड़ो, बुरनि में बुरो, सभिनी खां बुरो, बदकिरदारनि में बदकिरदार केरा। मुझे सोने हबीब फरमायो रजुलुन युसअलु बिल्लाहि वला युता। बुछड़े में बुछड़ो माण्हू उहो अथव जंहिंखां अल्लाह जे नाले ते काशे घुरी वञे ऐं न ॾिए। सभिनी इंसाननि में बुरे में बुरो माण्हू उहो आहे जंहिंखां अल्लाह जे वास्ते कंहिं शइ जो सवाल कयो वञे ऐं ख़ाली मोटाए छॾे। सभिनी खां बुछड़ो माण्हू। फ़कीरो पंहिंजो नालो इन लिस्ट में न लिखाइजो, चओ इंशाअल्लाह इन लिस्ट में पंहिंजो नालो न लिखाइजो। भला ॿियो कुझु न आहे, 5 रुपया 10 रुपया ये 2-3 नोटड़ा पाण वटि रखे छॾींदा कयो शीशे जी, खुलिया खणी रखो। को अल्लाह जो नालो वठी अचे तो भला ॿियो कुझु न आहे त हिकिड़ा 5 रुपया ॾेई छॾियो। पर अल्लाह जो नालो ख़ाली न मोटणु खपे। हिकिड़ो त हू मलून आहे जंहिं अल्लाह जे नाले ते तव्हां कुझु घुरियो आहे, दुनिया घुरी आहे, रब जो नालो वठी आयो आहे, उहो लानती माण्हू आहे। पर तव्हां त पंहिंजो पाण सुञाणो न, तव्हां त अल्लाह जे नाले खे ख़ाली न मोटायो न। सुभान अल्लाह। अजीब हिकिड़ो वाक़ियो आयो आहे हदीस पाक जे अंदर। ही हदीस आहे जेका इमाम तबरानी ही रिवायत आंदी आहे। मदीने वारे साईं रिवायत करे तो हजरत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो अला उहद्दिसुकुम अनिल खिद्र, तवां के खिज़्र अलैहिस्सलाम जो किस्सो ॿुधायांव, खिज़्र जी ॻाल्हि ॿुधायांव, खिज़्र जो वाक़ियो ॿुधायांव। केरु थो चवे? मदीने वारो साईं। खिज़्र जो वाक़ियो ॿुधायांव, खिज़्र जो किस्सो ॿुधायांव। हाणे असाबनि खे त ख़बर कोन हुई न, असांखे बि ख़बर कोन्हे न खिज़्र जो वाक़ियो छा हुयो। ग़ैबदान नबी पाण फरमाए तो असाबनि जी बि इल्म फ़हम जी एतिरी रसाई कोन हुई त हुजूर खां छा पुछूं, कहिड़ो सवाल कयूं। हुजूर ख़ुदि सवाल सेखारनि था त मूंखां हीअं पुछो। ॻाल्हि सम्झो था? मुझे सोने हबीब फरमायो था अला उहद्दिसुकुम अनिल खिज़्र, त खिज़्र जे बारे में तव्हांखे उनजी ॻाल्हि, उनजो वाक़ियो, उनजो दास्तान ॿुधायां तव्हांखे।
कालू बला या रसूल अल्लाह, हा हा या रसूल अल्लाह बुधायो, हबीबा बुधायो, असा के तो खबर कोने न सोना पान बुधायो। काल बैनमा हुआ ज़ात यौमिन यमशी फी सूक बनी इसराइल। हिकड़े ॾियारे ख़िज़र अलैहिस्सलाम बनी इसराइलन जी बाज़ार मझा वञे पियो। किथां पियो वञे? बाज़ार मझा। बाज़ार मझा बाज़ारुनि में बि कॾहिं कॾहिं अल्लाह जा आरिफ बि गुज़रंदा अथव। कंहिंजे निड़ ते लिखियल त कोन्हे त हे ख़िज़र आया है, इलियास आया है, वली आया है, कुतुब आहे, कलंदर आहे, गौस आया है, आम माण्हू आहे। पोइ हिन जे करे हर फ़क़ीर दी इज़्ज़त करी, हर फ़क़ीर दी इज़्ज़त करी, मत ख़ाजा ख़िज़र हयात हो वई। हर पानी दी इज़्ज़त करी, मत पानी आब हयात हो वई। हर कागज दी इज्जत करी, मता कुरान दी आयात हो वई। हर काफले दी इज्जत करी, मता सोने नबी दा साथ हो वई। सुभान अल्लाह। केर पियो वञे? हजरत ख़िज़र बाज़ार में जा, बनी इसराइलन जी बाज़ार में वञे पियो। अबसरहु रजुलुन मुकातबुन, हिकड़ो बानो मुकातबुन के सरबो आ जेके मालिक चवे तो के बान पाई में आजाद कर, पर हेतरा पैसा मुके रिपो आजाद है। अगे बाना हुंदा हा, मालिक वट गिरवी हुंदा हा, पो पैसन ते खरीद थींदा हा। हाने मालिक चवे तो के आजाद तो कयां, पर मुके लख रुपया दे। हाने गरीब लख किथों आणे? लख किथों आणे? पो ये मुकातब सरबा हा, पो उहे वरी घुरंदा, सवाल कंदा के सखी के भला माण्हू उन्हनि खां ॾिसी घुरंदा त मन किथों मिली वञे त मां आजाद थी वञा। हज़रत ख़िज़र खे जो ॾिठई, ओ उन बाने ख़िज़र जी सुहिणी सूरत ॾिठई। फ़क़ाल तसद्दक़ अलैय बारकल्लाहु फ़ीक। उस सुहिणी सूरत वारा मुखे ख़ैरात ॾे, अल्लाह तोखे बरकतूं ॾींदो, मुखे कुछ दे। फ़क़ाल ख़िज़र आमनतु बिल्लाहि मा शा अल्लाह मिन अम्रिन यकून मा इंदी शैउन ओतीकहू। जेॾीमहिल चईंसि त मूंखे अलाह वास्ते ॾे, त ख़िज़र अलैहिस्सलाम चयो त मूं अल्लाह ते ईमान आंदो, मां रब खे मञा थो, रब जो नालो सुञाणा थो, पर जेका शइ मूं वटि आहे ई न, असां तोखे किथों ॾियां? मां पाण हथे ख़ाली आहियां, किथों तोखे ॾियां? मां ईंदी शयूं, मां ईंदी शयूं ओती कहू, जेको मां तोखे ॾियां मूं वटि का शइ मौजूद ई कान्हे। फ़क़ाल अल मिस्कीन अस्अलुक बिवजहिल्लाह लमा तसद्दक़त अलैय। उन मकातिब उन साइल चयो, उन मिस्कीन चयो त ए सुहिणी सूरत वारा, मां तोखे अल्लाह जो नालो थो मेड़ ॾियां, मूंखे कुझु ॾे। फ़इन्नी नज़रतु समाहत फ़ी वजहिक, मूंखे तुंहिंजे चेहरे में ताज़गी नज़र थी अचे, तुंहिंजे चेहरे में मेहर ऐं मरवत नज़र थी अचे। छो त मेहर वारनि जा चेहरा ई पधरा हूंदा आहिनि, फ़क़ीरनि जा चेहरा ई निराला हूंदा आहिनि। शूम माण्हू जो चेहरो ई पधरो,
समझो था न जेके अल्लाह जा बाना खुदा जा नवाज़ियल बाना हुंदा हिन उन्हनि जा चेहरा ही बुधाईंदा हिन त ही आम चेहरो ना है। उन साइल बि सुञातो चवण लॻो फइन्नी नज़रतु समाहत फी वजहिक व रजौतुल बरकत इंदक तुंहिंजे चेहरे में मूं मेहर ॾिठी आहे ऐं मां उम्मीद थो कयां त तो मंझो मूंखे बरकत नसीब थींदी। फ़क़ाल अल ख़िज़र आमनतु बिल्लाहि मा इंदी शैउन ओती कहू मां अल्लाह ते ईमान आंदो ओ घुरण वारा मां अल्लाह ते ईमान आंदो रब खे मञा थो पर मूं वटि त हींअर का शइ आहे ई कोन जेका तोखे ॾियां। मौजूद हुजे त ॾे न का बि शइ मौजूद न आहे इल्ला अंता खुज़नी फतबीयनी हाणे मूं वटि ॿियो कुझु बि न आहे पर मूंखे बाह मां वठ ऐं मूंखे वञी बाज़ार में विकिरो कर बानो समझी खपाए मूंखे विकणी जेकी पैसा मिलनि ई वञी पंहिंजी ज़रूरत पूरी कर। पुट हेड़ी सखावत हेड़ी सखावत पंहिंजो सिर थो ॾिए त विकणी मूंखे खपाए बानो समझी चओ त मुंहिंजो बानो आहे मूंखे वञी खपाए पोइ जेके पैसा मिलनि ई वञी पंहिंजो हाणे जे विकणे त बानो थिए त माना सॼी ज़िंदगी उनजी वञी गुलामी करे न। हिकिड़े साइल जे सुवाल पूरे करण जे लाइ ख़िज़र पंहिंजो पाण थो विकणाए। पुट ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हाँ قال نعم अक़ूल लक़द सअलतनी बिअम्रिन अज़ीम हज़रत ख़िज़र फरमायो त तो मूंखां वॾी ज़ात जो वास्तो विधी वॾी ॻाल्हि कई आहे वॾी शइ घुरी आहे अम्मा इन्नी ला उख़य्यिबुक बिवजह रब्बी मां तोखे कॾहिं बि शर्मसार न कंदुसि हाणे बेइनी मूंखे वञी विकिरो कर वञी मुंहिंजे पैसनि में जा ज़रूरत पूरी कर। सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि आहे। किसो मदीने वारो साईं तो वेठो ॿुधाए अल्फ लैला जो दास्तान कोने मोहम्मद मीर जी ज़बान आहे मदीने वारे साईं जो फरमान आहे किसो महबूब था ॿुधाइनि वेठा। काल फक़द्दमहू इला सूक़ पोइ हुन बि न कई हम न को तम वरतई घणी ख़िज़र खे बाज़ार में वठी आयो चई मुंहिंजो बानो आहे खपाइंदो केरु वठंदो फबाअहू बिअरबइमियत दिरहमिन पो हज़रत ख़िज़र के 400 दिरहमन में विकणी छजई। साइल हमेशा बेमरवत हूंदा आहिनि समझो था साइल छो त अॻ में हदीस पढ़ी सी ॿुधी सी त साईं जन फरमातो उहे लानती माण्हू आहिनि अल्लाह जे नाले वठी ऐं दुनिया घुरनि था उन्हनि में मेहर मरवत न हूंदी आहे। हिन त पंहिंजी कुर्बानी पेश कई त हाणे उनखे ईअं करणु खपे हा ख़िज़र खे वञी विकणे हा पर हुन ईअं कयो 400 दिरहमन में वञी विकिणो कईंसि त ख़िज़र अलैहिस्सलाम इनकार न कयो पाण विकणा ई फमकस इंदल मुश्तरी ज़मानन पो जे वरतो न उन खरीदार जेको हुयो उन वटि केतिरो ज़मानो ख़िज़र अलैहिस्सलाम उन जे ग़ुलामी में वञी रहियो पर ला यस्तामिलहु फी शैइन कमकार को बि न वठंदो हुयुसि भई बानो आहे त कमु करे न कमु न चवंदो हुयुसि बसि वेठो खा पी मूं वटि बानो ई मुंहिंजो वेठो खा ऐं पी। सुभान अल्लाह। फ़क़ाल इन्नमा अश्तरैतनी
इल्तिमास खैरिन इंदी फऔसनी बिअमलिन। हिकिड़े ॾींहुं हज़रत ख़िज़र चयो तो मूंखे ख़रीद कयो आहे, पैसा भरिया थी, 400 दिरहम तो भरिया आहिनि, मूंखे कमु वटि, मां तुंहिंजी ग़ुलामी ॾियां, तुंहिंजी ख़िदमत कयां, मां बानो आहियां तुंहिंजो, तो वटि विकण लाइ तो वटि। त उन माण्हू चयो फ़क़ाल अकरह अन अशुक्क अलैक इन्नक शैख़ुन कबीरुन ज़ईफ़। तू कुराड़ो आहीं, पीर मर्द आहीं, ज़ईफ़ आहीं, चेहरो तुंहिंजो नूर वारियो, तोखे कमु कीअं चवां, कहिड़ो कमु तोखे चवां, बस तू खा पी वेठ, तोखे कमु कीअं चवां। माण्हू को वॾी बाझ वारो, माण्हू को शनास वारो हुयो। काल लैस यशुक्कु अलैक, मूंखे कमु चओ, मां कमु कंदुसि, मूंखे तकलीफ़ कोन थींदी, तूं मुंहिंजो ईअं न चओ त मां कुराड़ो आहियां, पोड़ो आहियां। हुनखे इहा त ख़बर कोन हुई त ही ख़िज़र अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो पैगंबर आहे, या ॿी रिवायत मुताबिक़ अल्लाह जो वली आहे। हुनखे त इहा सुञाण कोन हुई त मुंहिंजो ग़ुलाम थी पाण वटि विकिराउ कराइण वारो असुल माजरा छा आहे। पाण फरमायूं त मां तकलीफ़ मूंखे कोन थींदी, तूं मूंखे कमु चओ त मां तुंहिंजो कमु कयां। चई त भला हाणे जे हरू भरू चवीं तो कम जो, त पोइ हे पत्थर अथई, इहे खणी हितां को वठी हिते हे पत्थर, इहे भित ठाहिणी आहे, इहे पत्थर ढो, वॾा वॾा पत्थर हुजनि। इहो कमु ॾसे हलियो वियुसि, शाम जो मोटी अचे त हिकिड़े माण्हू 6 माण्हुनि जेतिरो कमु कयो। सुभान अल्लाह। वकान ला यनकुलहा दून 6 नफरिन, उहे एतिरा पत्थर हा जो 6 माण्हू ढोइनि हा तब ढोए न सघनि हा, हिकिड़े माण्हू ढोए छॾिया। सुभान अल्लाह। पोइ जेॾीमहिल मोटी आयो, चई त काल अहसनत व अजमलत व अतक़त मालम अरक तुतीक़हू, तू ॾाढो सुठो कमु कयो, भलो कमु कई, सुहिणो कमु कई, पर मां त सम्झो तूं कुराड़ो ई, ॿुढड़ो ई, हेड़ा पत्थर गरा खणी न सघंदे, तो त वॾो कमु करे छॾियो। सुभान अल्लाह। तू त अजीब माण्हू निकिते, तू त अजीब माण्हू आहीं जो हिकिड़े माण्हू कुराड़े माण्हू 6 माण्हुनि जो कमु करे छॾियो। पोइ उहो माण्हू जंहिं हिनखे ख़रीद कयो वञे पियो सफ़र ते। फ़क़ाल इन्नी अहसिबुका अमीनन फ़ख़्लुफ़नी फ़ी अहली ख़िलाफ़तन हसना, मां वञा थो सफ़र में, तू माण्हू भलो थो नज़र अची, मुंहिंजो घर हे माल मता सामान सड़ो, इन जो मां तोखे अमीन सम्झां थो, अमानतदार आहीं, मुंहिंजे घर जी निगहबानी कजांइ जेसीं मां सफ़र मां मोटी अचां। त हज़रत ख़िज़र चयोसि भला को कमकार ॾस, मां कमकार पियो कयां, वांदो वेठो हूंदुसि। कि न, मूंखे ॾुखियाई महसूस थिए थी, तोखे कमु चवां, मूंखे इहा ॻाल्हि पसंदि नथी अचे, बसि तूं वेठो हुज ऐं तू कमु न कर, बसि खा पी, अलाह जो ज़िक्र वेठो कर। चई न, मूंखे कमु चओ त मां तुंहिंजी ख़िदमत कयां। जे भला जेकॾहिं हरू भरू चवीं तो कमु, त पोइ हीअ दीवार ते, हीअ घर ते इहो ठाहिणो आहे, इहो ठाहे छॾिजे। हमरा हलियो वियो, फमर रजुल लिसफ़रिही, उहो सफ़र में रवानो थी वियो। जॾहिं मोटी आयो त ॾिसे त उहो सॼो घर ठहियो पियो आहे। जेके राज़ा कमु कनि, मज़ूर गॾु थियनि, ॾींहं लॻनि, महीना लॻनि, तॾहिं घर ठहे, हिकिड़े माण्हू सॼो घर ठहे। सुभान अल्लाह। क़ुरान में भी किसो आहे न, ओ जेका दीवार किरियल हुई त ख़िज़र हीअं जो हथ रहियो त एकदम दीवार ठही पई। सुभान अल्लाह। पोइ जेॾीमहिल अचे हमरा जो मोटियो, रजा रजुल वक़द शय्यद बिनाअहू, मोटी जो अचे ॾिसे त माशाअल्लाह माड़ी सॼी ठही पई आहे। क़ाल अस्अलुक बिवजहिल्लाह मा सबबुक वमा अमरुक, पुछईंसि त भला ॾे त ख़बर, अलाह जो कसम अथई, मां तोखे वास्तो थो विझां रब जो, अलाह वास्ते मूंखे ॿुधाए त ॻाल्हि छा आहे, तूं माण्हू केरु आहीं, हे कमु कीअं थो करीं, तुंहिंजी शख़्सियत कहिड़ी आहे, मां त भुलिजी पियो आहियां, मां त सम्झी नथो सघां त तुंहिंजो राज़ कहिड़ो, पंहिंजो तारीफ़ त कराए न।
पंहिंजो तारीफ़ त कराए त तूं आहीं कहिड़ी शख्सियत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फरमाई सअलतनी बिवजहिल्लाह व वजहिल्लाह औकानी फी हाज़िल उबूदिय्या। तो मूंखे अल्लाह जो वास्तो वठी पुछो आ, अल्लाह जे वास्ते त मूंखे हिन बन पाई में अची विधो आ। हाणे कीअं तोखे न ॿुधायां, जेका शइ अल्लाह जो वास्तो तो विझी मूंखे पुछी आ त हाणे मूंखे ॿुधाइणी पइजी वई। अल्लाह वास्ते त मां हीअ च मुशक्क़त क़बूल कई आहे। पोइ सॼी ॻाल्हि ॿुधायईंसि त सउख़बिरुक मन अना, जल्द तोखे हाणे ॿुधायां थो त मां आहियां केरु। ॿुधायां त मां केरु आहियां। अनल ख़िज़र अल्लज़ी समेत बिही, जे ख़िज़र जा वाक़िया, ख़िज़र जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ही, जे ख़िज़र जो वाक़ियो तूं ॿुधंदो ही, उहो ख़िज़र मां आहियां। तूं ख़िज़र, तूं बानो, ही ॻाल्हि कीअं आहे, राज़ मां सम्झो न आहियां। पोइ सॼी ॻाल्हि करे ॿुधायईंसि त अल्लाह जो नालो वठी मूंखे अचे घुरियईं। मूं वटि ओॾी महिल ॿी का बि शइ न हुई। मूं हीअं चयोमांसि मूं अल्लाह ते ईमान आंदो, पर हाणे मूं वटि त कुझु कोन्हे जो तोखे ॾियां। हिकिड़ो भेरो चयोमांसि, ॿियो भेरो चयोमांसि, नेठि न मुड़ियो। पोइ अल्लाह जे नाले खे मूं ख़ाली न मोटाइण, ख़ाली मोटाइण मुनासिब न सम्झो। मूं चयोमांसि मूंखे विकिण, पंहिंजी ज़रूरत वञी पूरी कर। हुन मूंखे जो तोखे विकिणी ॾिनो। मां बानो न आहियां, मां ख़िज़र आहियां, पर अल्लाह जे नाले खे मूं ख़ाली न मोटायो। सुभान अल्लाह। व उख़बिरुक अन्नहु मन सुइल बिवजहिल्लाह फरद्द साइलहु व हुव बेक़द्रिन वक़फ़ यौमल क़ियामत जिल्दतन वला लहम लहू। जे माण्हू खां हाणे ॿुध, मूं छाजे करे पंहिंजो पाण विकिणायो, छाजे करे त क़यामत जो जॾहिं ॾिहाड़ो थींदो, उहो माण्हू ईंदो जंहिंखां अल्लाह वास्ते का शइ घुरी वञे ऐं उनखे न ॾिए, त इहो क़यामत जे ॾिहाड़े उथंदो, उनजे बदन जी खल रोड़ियल हूंदी, गोश्त ॻरियल हूंदो। अल्लाह जे अॻियां बीहंदो त उनजे गोश्त मां बदबू ऐं धप पई ईंदी, खल न हूंदी। पुट ही खल जेका हूंदी आहे न, गोश्त खे, चम जेको हूंदो आहे सो गोश्त खे लिकाईंदो आहे, रत खे रोकींदो आहे। चम थोरो खुली थो पए त पोइ ॾिसो छा थो हाल थिए। चमड़ो न हूंदुसि, गोश्त ॻरियो पियो हूंदो, बदबू पई निकिरंदी। माण्हू चवंदा हे बदबूदार केरु आहे? चवंदा ही उहो माण्हू आहे जेका अल्लाह वास्ते घुरियो हुयो न, अल्लाह वास्ते के ख़ाली मोटाए छॾियो। पुट तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? जी सुजाॻ आहियो, निंड पिया आहियो? पोइ उन शख्स चयो, फ़क़ाल रजुल आमनतु बिल्लाह शककतु अलैक या नबी अल्लाह वलम आलम। मूं अल्लाह ते ईमान आंदो ऐं ए अल्लाह जा नबी, मूंखे ख़बर न हुई, मूंखे माफ़ कजांइ, मूं तोखे तकलीफ़ ॾिनी, मूंखे माफ़ कजांइ, मूंखे ख़बर न हुई। शककतु अलैक, मूं तोखे मुशक्क़त में तकलीफ़ में विधो। या नबी अल्लाह, ए अल्लाह जा नबी, वलम आलम, मूंखे ख़बर न हुई त तूं आहीं केरु। क़ाल ला बस अहसनत व अतक़नत, को हर्ज न आहे, तो जेको कयो सही कई, सुठो कई। फ़क़ाल रजुल बिअबी अंत व उम्मी या नबी अल्लाह उहकुम ली फी अहली व माली बिमा शित। पोइ उहो माण्हू चवण लॻो त मुंहिंजो अब्बो तो तां कुर्बान कयां, मुंहिंजी अम्मड़ तो तां कुर्बान कयां। ए अल्लाह जा नबी, मुंहिंजे बारे में जेको हुकुम करी, मुंहिंजे माल जे बारे में, मुंहिंजे बच्चनि जे बारे में, ही जेकी कुझु मुंहिंजी मिल्कियत आहे, उन जे बारे में अॼु जेको तूं फ़ैसिलो करी सो मूंखे क़बूल, जीअं चवीं तीअं मां कयां। अॼु मां पंहिंजो माल, बच्चा, हर शइ अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे छॾियां, जो तो ख़िज़र जहिड़ो जवान जेको आहे मूंखे अॼु रब साम्हूं ॾेखारियो। पोइ हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम फरमायोसि त ॿुध, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो रस्तो छॾ, मूंखे आज़ादु कर त मां वञी पंहिंजे अलाह खे यादि कयां, मूंखे बान पाई मां आज़ादु कर। ऐं ॿिए नंबर ते
पंहिंजे माल खे तूं एतिरो ख़र्च कर जेतिरो तुंहिंजे बच्चनि खे मुशक़त ऐं तकलीफ़ न थिए। पंहिंजे बच्चनि जी ज़रूरत जी पूराई उहा रख, बाक़ी जेको इज़ाफ़ी माल थी भली ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात करे छॾ। छो त वब्दा बिमन ताउल, हबीबन करीमन फरमाया, सही बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे, साईं फरमाइनि था वब्दा बिमन ताउल, ख़ैरात कयो त उन जी शुरूआत उन खां कयो जेको तव्हांजो अयाल आहे, जेके तव्हांजा घर भाती आहिनि, जिन जो ख़र्च तव्हांजे ज़िम्मे आहे, पहिरीं शुरूआत उन्हनि खां कयो। ज़ाल खे खारायो, बच्चनि खे, पुटनि खे, उन्हनि जी ज़रूरतूं पूरियूं कयो, इज़ाफ़ी अथव पोइ भली वञी ख़ैरात ॿी जाइ ते। पुट ॻाल्हि सम्झ में आई? हिन सारे किसे मज़ा जेको नतीजो मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे सेखारियो उहो इहो त अल्लाह जे नाले खे ख़ाली न मोटायो। कॾहिं अहिड़ी नौबत हाणे असां त अहिड़ा सखी पुट कोन थी सघंदासीं जो पाण विकिणी ॾियूं, या तव्हां थींदव? भला ॿियो कुझु न आहे, तॾहिं बि थोरी की घणी अल्लाह जे रस्ते ते ॾींदा कयो ऐं साइल खे ख़ाली न मोटाईंदा कयो। ख़ुसूसन राति जो साइल, राति जे वक़्त में जेको साइल अचे न, कॾहिं कॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे माण्हू जी सूरत में मोकिलींदो आहे, पंहिंजे बाननि जी आज़माइश जे लाइ, इम्तिहान जे लाइ, परखा जे लाइ मलाइकनि खे माण्हू जी सूरत में मोकिलींदो आहे त ॾिसां त मुंहिंजो बानो मुंहिंजो नालो सुञाणे थो या न। रात जो साइल ख़ाली न मोटाईंदा कयो। ऐं जेतिरी अल्लाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे ख़ुदा जे रस्ते में ख़र्च कंदा कयो, पोइ इन जो सिलो तव्हांखे दुनिया में बि मिलंदो, तव्हांखे आख़िरत में बि। मन जाअ बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, हिकूण ॾींदो त ॾहूण बदिलो मिलंदो, हिकूण ॾींदो त ॾहूण बदिलो मिलंदो, हिकूण ॾींदो त ॾहूण बदिलो मिलंदो। अल्लाह साईं जल शानू कंहिंजो थोरो पाण ते रखंदो न आहे। जेको तूं ॾींदो न, मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह कर्दन हसना, आहे को तव्हां में जेको अल्लाह खे कर्ज़ ॾिए, सुहिणो कर्ज़, अल्लाह खे कर्ज़ ॾिए, अल्लाह कर्ज़ थो घुरे। पुट सम्झो था, अल्लाह फरमाए थो आहे को मूंखे कर्ज़ ॾिए, जे मूंखे कर्ज़ ॾींदो त पोइ तव्हांजे उन माल खे मां ॿीणो चौणो ॾहूणो वीहोणो वधाए वधाए ॾींदुसि। ॿीणनि जा ॿीण घणा घणा ॿीण करे तव्हांखे वधाए ॾींदुसि। आहे को ॾियण वारो? इहो अल्लाह खे कर्ज़ था ॾियो। जेॾी महिल इहा आयत लथी न त अल्लाह खे कर्ज़ ॾियो, हिकिड़ा यहूदी वेठा हुजनि, उहे पिया ॻाल्हि कनि, चवनि पिया त मुहम्मद जो रब मिसकीन आहे जो माण्हुनि खां कर्ज़ थो घुरे, असां शाहूकार आहियूं, अल्लाह असांखो कर्ज़ थो घुरे। न अग्निया, असां गनी आहियूं, ऐं अल्लाह फ़क़ीर आहे, अल्लाह मिसकीन मोहताज आहे माज़अल्लाह, उहो असांखो घुरे थो त असांखे कर्ज़ ॾियो। हज़रत सिद्दीक़ अकबर जो तूं गुज़रियो, हे जो हे ॻाल्हि पिया कनि, ठका थो लपाट कढाएसि। न दान तूं चई थो असांजो अल्लाह मिसकीन आहे, ज़ोराए तो चंबो वहाए कढी गेरा उॾामी सॼा। हो सही, हो त वेठा यहूदी पाण में कचहरी कई, उहे सभई दांह खणी आया। उहो माण्हू जंहिंखे लपाट लॻी न, हबीबन वटि दांह खणी आया, या रसूल अल्लाह मूंसां इंसाफ़ कयो, मूंखे अबू बकर लपाट हई आहे। पाण फहिमियो मथां उमिरि हुजे, ये कम उमिरि जा आहिनि, उमिरि जलाली तबीयत जो। अबू बकर त माठियणो आहे, अबू बकर नरम मिजाज आहे, उहो तोखे कीअं मारींदो? किसी मारियो ई अबू बकर आहे। वठी जो अबू बकर खे। सिद्दीक़ अकबर आयो, हज़रत सिद्दीक़ अकबर आयो, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त तो हिनखे लपाट हई आहे? चईसि मुंहिंजी दिलि चए थी त अञा भणांसि। छो? या रसूल अल्लाह हीअं पियो चवे त अल्लाह मिसकीन आहे,
असां को कर्ज तो घुरे ऐं असां शाहूकार आहियूं जो अल्लाह के कर्ज था ॾियूं। या रसूल अल्लाह मुझे रब जे बारे में जो एड़ा नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाई मुखे कावड़ अची वई, गैरत अची वई, चंबो वहाए कढियो मां। उहे यहूदी चवण लगा त सही अबू बकर कूड़ तो हणे, असां ये चयो ई कोने, जे चयो आ त शाहिद दे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त नहनु नहकुम बिज़वाहिर, मां मोहम्मद फैसलो कंदो आहियां ज़ाहिर ॻाल्हियुनि ते। तोड़े मां समझां तो मुझो सिद्दीक कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो आ, पर फैसलो थींदो ज़ाहिर ते। अबू बकर शाहिद पेश कर, शाहिद ॾेखार जो हिननि इहो लफ़्ज़ चयो आहे। या रसूल अल्लाह मूं वटि शाहिद केर बि कोन्हे, हे पाण में यहूदी वेठा ॻाल्हियूं हिननि पे कयूं, मां लंघियुसि, मां किथों शाहिद पेश कयां। पाण फरमायो जे शाहिद पेश कर, न त लपाट जो एवज़ लपाट थींदी। जेडी मल हुजूर जन पंहिंजो फैसलो सादिर फरमायो, अबू बकर के लपाट लगण जो हुकुम मिलियो, देर न गुजरी जिब्रील आसमानन ता लही आयो। या रसूल अल्लाह जॾहिं मक्के वारन तुंहिंजी तकज़ीब पे कई, तोखे कूड़ो पे चयऊं, ओॾी महिल सिद्दीक पे चयो सदक़त या रसूल अल्लाह, सदक़त या रसूल अल्लाह। जॾहिं हिननि तोखे पत्थर पे हयां त अबू बकर तोखे पनाह पे ॾिनी, जॾहिं हिननि तोसां दुश्मनियूं पे कयूं अबू बकर तोखे जीअ में जायूं पे ॾिनियूं। अॼु मुंहिंजे अबू बकर ते वक़्तु आयो आहे जो उन जो को शाहिद न आहे ऐं उनखे तुंहिंजे फैसले मुताबिक़ लपाट थी लॻे। मुंहिंजा महबूब, अॼु अबू बकर जो को शाहिद न आहे, अबू बकर जो शाहिद मां अल्लाह पाण आहियां। मां रब तो शाहिदी ॾियां त ये यहूदी कूड़ा आहिनि, अबू बकर सचो आहे। कुरान जी आयत लथी सिद्दीक़ अकबर जी सदाकत ऐं सच्चाई में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेके नबी सां नीह निभाईंदा आहिनि त अल्लाह जी बि उन्हनि ते शफ़क़त ऐं बाज हूंदी। कुर्बान या रसूल अल्लाह, तुंहिंजे इश्क वारनि तां कुर्बान वञिजे। मोहतरम, जेको अल्लाह जे रस्ते में ॾिए थो इहो अल्लाह खे कर्ज़ थो ॾिए। अल्लाह हुन जो बदिलो उनखे ॿीण चवण अठूण ॾहूण वीहूण वधाए ॾींदो। अॼु जो इहो सबक़ तव्हांखे यादि रखिणो आहे, अल्लाह जे नाले खे ख़ाली न मोटाइणो आहे ऐं चङे कम में ख़र्च करण में दिलि कुशादी रखणी आहे। बखील न थियो, बखील न थियो, सखी बणिजो जी, कंजूस न बणिजो, सखी मर्द बणिजो। छो त सखी अल्लाह खे वेझो, माण्हुनि खे वेझो, जन्नत खे वेझो, मलाइकनि खे वेझो, जहन्नम खां परे। ऐं बखील अल्लाह खां परे, मलाइकनि खां परे, नबी सोणे खां परे, माण्हुनि खां परे, जन्नत खां परे, जहन्नम खे वेझो। पोइ छा थींदो जी? सखी या बखील? सखी या बखील? साजन साईं जो नंढड़ो छोकिरो आहे, नालो रखियो अथऊं हातिम। हातिम अरब जो सखी हुयो। नाले जो असर थींदो आहे। कॾहिं कॾहिं नंढड़ो आहे वेंदो आहे, मां पुछंदो आहियांसि त पुट बखील थींदे या सखी थींदे? चवंदो आहे सखी थींदुसि। जलाह कंदो सखी थींदे। पिरी प्यारा त तव्हां सखी बणिजो, बखील न बणिजो। अल्लाह जे रस्ते खे सुञाणो, अल्लाह जे नाले खे सुञाणो, नेकी जे रस्ते ते हलो त अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब फरमाईंदी। हाणे आख़िर में तव्हांखे ॿ दावतूं ॾींदुसि। सुजाग आयो, हाज़िर दिमाग़ आयो। पहिरीं त तव्हांजे लाइ दावत आहे, इंशा अल्लाह ही महीनो हले पियो, इस्लामी महीनो कहिड़ो आहे? जमात सानी। मथियो महीनो जेको बीहंदो रजब, रजबुल मुरज्जिब जे, रजब शरीफ जे
16 तारीख़ ऐं अंग्रेज़ी तारीख़ थींदी 24 अप्रैल आचर जो ॾींहुं सूमर जी रात दरगाह सालियाबाद शरीफ में सालियानो उर्स मुबारक। उन जे लाइ तव्हां सभिनी खे दावत हुजे इन मुहम्मदी महफ़िल में शरीक थियण जी। ऐं ॿी दावत इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन फ़क़ीर क़ुरान मजीद लिखियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो छपजे पियो है। हींअर मजज़ूब उन जा आहे फार्म खणी आयो आहे। ही अल्हम्दुलिल्लाह छपजे थो पियो प्रेस में कराची में। ऐं उन जो नालो मौलवी साहब रखियो आहे फ़यूज़ुल फ़ुरक़ान फ़ी तर्जुमतिल क़ुरान। फ़यूज़ुल फ़ुरक़ान फ़ी तर्जुमतिल क़ुरान यानी क़ुरान जा फैज़। हिकिड़ो फैज़ न कई फैज़। सो इहो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान मजीद प्रेस में छपजे पियो। ही फार्म छपजी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रिज़ल्ट बि तमामु सुठी आई आहे जी। ऐं एतिरो त सहल ऐं आसान करे मूं लिखियो आहे जो तव्हां पढ़ंदा वेंदो क़ुरान सां कचहरी कंदा वेंदो। ऐं तव्हां तर्जुमा सिंधी में ॿिया बि ॾिठा हूंदा पर इंशा अल्लाह ताला जेको ही तर्जुमो तव्हां पढ़ंदो त तव्हांखां ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं। इहो तर्जुमो पाक इंशा अल्लाह ताला छपजी वेंदो, इन उर्स मुबारक में अची वेंदो ऐं इहो तव्हांखे वठिणो आहे ऐं पढ़णो आहे ऐं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधाइणो आहे, उन्हनि खे बि सेखारिणो आहे। इहा तव्हांजी ज़िमेदारी बणायां थो इंशा अल्लाह। तमामु सुहिणो आयो आहे, छपाई बि तमामु सुहिणी। ॾिसो अल्लाहुम्मा लकल हम्द इंशा अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं जल्ल शानो शाल क़बूल फरमाईंदो ऐं असां सभिनी खे पंहिंजे पाक कलाम जे फ़ुयूज़ात मंझां असांजे सीननि खे मुनव्वर फरमाईंदो। अल्लाह ताला जल्ल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो। ऐं हे मोहम्मद मुरीद हिकिड़ी साही में 20 जलसनि जो ऐलान करे वियो। तव्हांजे इलाइक़े में जेतिरा बि जलसा वेझा हुजनि उन्हनि में शरीक थियो। सुभाणे दादू में बि जलसो आहे, छंडण ते बि जलसो आहे, वरी काछे में 2-3 जलसा आहिनि। अल्लाह साईं जल्ल शानो असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। मदीने वारे साईं जे हदीसुनि खे अहकामनि खे ॿुधंदासीं, अमल कंदासीं, ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। या अल्लाह हिन आस्थाने के क़यामत ताईं आबाद रखजां। ए मुंहिंजा मौला ही मुहम्मदी महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम रखजां। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम असां सभिनी खे सखी बणा, बुख़ुल खां बचा, बद इख़लाक़ी खां बचा। मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मालिक करीम असांजे हीणे हाल ते रहमो करम कर। इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम।